अस्सलाम वालेकुम। सभिनी आबादकारनि खां सभिनी खां पहिरियां त माज़रत जो तव्हांखे इंतज़ारु करिणो पइजी वियो। हाणे कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असां तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कंदासीं। उमेद आहे त वीडियो तव्हांखे पसंदि ईंदी। वीडियो पसंदि अचे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो ऐं कोशिशि कंदा कयो जेका ॻाल्हि असांखे तव्हांखे असांजी सम्झ में न अचे त उनखे थोरो गौर सां ॿुधंदासीं। पोइ उन हिसाब सां जेकॾहिं तव्हांजा सुवाल हूंदा कमेंट में ज़रूरु लिखंदा कयो। एप्रिसिएशन जे लाइ असांजी वीडियो खे तव्हां शेयर कंदा कयो। हीअ असांजा तजिया हूंदा आहिनि सवली सिंधी में ऐं बिल्कुलु थधे दिमाग़ सां आबादकारनि खे जेको आहे सुहिणे नमूने सां कुझु शयूं सम्झाइण जी कोशिशि कंदा आहियूं। नंबर पहिरीं पॉइंट ते ॻाल्हाईंदासीं कणिक जी सब्सिडी बाबति ग़लति ख़बरूं। हींअर मिसाल सारियूं कणिक वहण कमंद जी सब्सिडी या ॿियूं जेके सब्सिडीज़ आहिनि उन्हनि जे बारे में आबादकारनि जे लाइ मतिलबु ग़लति पोस्टूं हलायूं थियूं वञनि त तव्हांखे जेको आहे सब्सिडी अची वई आहे ऐं कमेंट में लिंक ॾिसो या हेॾां अहिड़ियूं को ख़बरूं आहिनि उहे बेबुनियाद कूड़ियूं आहिनि, आबादकारनि खे गुमराह करण वारियूं आहिनि। उन्हनि ते तव्हां यकीन न कंदा कयो। अथेंटिक गवर्नमेंट जो जेको पेज हुजे, गवर्नमेंट जी अनाउंसमेंट हुजे, उतां तव्हां इंफॉर्मेशन वठंदा कयो त तव्हांखे सही नमूने सां ॼाण मिलंदी ऐं तव्हांजी रहनुमाई थींदी। हरूं भरूं जेको आहे कंहिं बि पोस्ट ते ईअं जेको आहे यकीन न कंदा कयो, तसदीक़ कंदा कयो। असांजो नंबर वग़ैरह बि तव्हांजे प्रोफाइल ते बि ॾिनल आहे ऐं तव्हां आबादकार कमेंट में लिखंदा त असां उन जी तसदीक़ कंदा आहियूं। ठीकु आहे। बाक़ी जेकॾहिं सोशल मीडिया आहे खुलियल मतिलबु जेको बि जीअं पोस्ट लिखे थो उहा उन्हनि जी मर्ज़ी आहे, असां उनखे कुझु नथा करे सघूं। सभिनी खां पहिरियां पाण ॻाल्हाईंदासीं कणिक जी सब्सिडी 2026-27 मिलंदी या न मिलंदी। ॾिसो हींअर जेके गवर्नमेंट जे लाइ चैलेंज आहिनि इहे तमामु वॾा चैलेंज आहिनि ऐं चैलेंजिस आहिनि। ज़रात में वॾा इशूज़ आहिनि। सब्सिडी गवर्नमेंट जेकर न ॾींदी त गवर्नमेंट वधीक परेशान थींदी। असां चाहियूं था त आबादकारनि खे कणिक ते, सारियुनि ते, वणनि ते, ॿियूं फैसिलिटीज़ मशीनरी ते, ट्यूबवेल ते सब्सिडीज़ मिलणु घुरिजे। इन ॻाल्हि खां मुतफ़िक़ आहियो त तव्हां लाज़मी इन पोस्ट खे शेयर कजो। जेकॾहिं न ॾींदी त सूरत हाल तमामु ॾींहों ॾींहुं आबादकारनि जे लाइ बि ख़राबु थींदी ऐं जिते कणिक नथी पोखी वञे, जिन इलाइक़नि में जिते शहरनि में कणिक कोन्हे को, उन जो कणिक जो बहिरान ईंदो। फूड सिक्योरिटी जो वॾो मसइलो थींदो जेको गवर्नमेंट जे लाइ चैलेंज हूंदो। सब्सिडी मिलणु घुरिजे। सिंध गवर्नमेंट ॾींदी या कोन ॾींदी इन जे बारे में थोरा फैक्ट्स ऐं फिगर ॻाल्हाईंदासीं। जेकॾहिं सब्सिडी ॾींदी त लाज़मी ॻाल्हि आहे गवर्नमेंट खे कुझु मामला सिधा करणा पवंदा। कहिड़े नमूने सां त हींअर जेका 55 अरब रुपया 2025-26 में सब्सिडी गवर्नमेंट ॾिनी हुई त उहा सब्सिडी गवर्नमेंट खे 3 ते वधाइणी पवंदी ऐं वधाए बि ज़रूरु। ठीकु आहे। 22,000 रुपया फ़ी एकड़ ते मिलिया, इहे घटि हुया। आबादकारनि जो हक़ु वधीक आहे। ठीकु आहे। कणिक वधीक एरिया ते पोखी वेंदी, गवर्नमेंट जो फ़ाइदो आहे। कणिक जेको आहे वधीक वाफ़िर मिक़दार में हूंदी त असांजे लाइ फूड सिक्योरिटी जा मसइला कोन हूंदा। ॿी ॻाल्हि इहा आहे त हींअर जेको आहे जेका गवर्नमेंट कणिक ख़रीद करे पई, माना जिन आबादकारनि हारी कार्ड वारनि खां कणिक ख़रीद कई, उन जी बि पॉलिसी वाज़े तौर ते ॾिए त कणिक कंहिंखां वठंदी गवर्नमेंट, रेट छा हूंदो ऐं गवर्नमेंट सब्सिडी कॾहिं थी ॾिए। इहे सभु शयूं पहिरियां खां तइ कंदी त पोइ आबादकारनि जो थींदो फ़ाइदो। पर जेकॾहिं इहे शयूं तइ नथी करे, ठीकु आहे, ऐं ईअं ई वरी जीअं पोयां सब्सिडी ॾिनी अथसि ईअं आबादकारनि खे हारी कार्ड जे लाइ धिका, रेवेन्यू अलॻि पैसा खाए, एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट अलॻि खाए, इरीगेशन अलॻि खाए, ऑन फार्म वाटर मैनेजमेंट अलॻि पैसा खाए, सिंध बैंक वारा अलॻि पैसा खाइनि। तमामु घणियूं शिकायतूं असांखे मौसूलु थींदियूं आहिनि। ठीकु आहे। आबादकारनि सां इहो ज़ुल्म आहे। ट्रांसपेरेंट सुठे नमूने सां आबादकारनि खे इज़त सां जेको आहे सब्सिडी ॾिनी वञे। आबादकारनि जो इहो हक़ु आहे, सब्सिडी मिलणु घुरिजे। गवर्नमेंट ऐलान कंदी, छाकाणि त हिन दफ़ो गवर्नमेंट खे जेके चैलेंज आहिनि, असांजी इंफॉर्मेशन जी, असांजी ॼाण, असांजे तजिए जे मुताबिक़ गवर्नमेंट तव्हांखे लाज़मी सब्सिडी ॾींदी। हाणे नथी ॾिए उहा ॿी ॻाल्हि आहे, उहो ख़ुदा बहितर ॼाणे थो। पर असां ॾिसूं पिया हींअर जेका सूरत हाल आहे, आबादकार पोइते आहिनि। कणिक ते जेकॾहिं गवर्नमेंट सब्सिडी न ॾींदी त गवर्नमेंट पाण परेशान थींदी ऐं आबादकार हींअर तंग आहिनि। जेकॾहिं सब्सिडी जो ऐलान न कंदी थी सघे आबादकार जेके 20 एकड़ कणिक काईंदा हुआ उहे 3 एकड़ 4 एकड़ 5 एकड़ पंहिंजे घर जे लाइ कणिक काईंदा। हिकिड़ी ॻाल्हि इहा थी वई। सब्सिडी मिलंदी, मिलणु घुरिजे ऐं सुहिणे तरीक़े सां इज़त सां आबादकारनि खे सब्सिडी मिलणु घुरिजे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हींअर ईंदड़ सीज़न में कहिड़ा चैलेंजिस हूंदा। तमामु वॾो इशू थींदो हींअर। पहिरीं ॻाल्हि जेका आहे ॿिज जी खोटी, माना क्वालिटी सीड जी असां वटि खोटी थींदी। ठीकु आहे। उन खां अलावा असां वटि जेको आहे
पाणी जी शार्टेज जो मसइलो सीज़न में हमेशह थींदो आहे। हिन वारे बि तव्हां इहा ॻाल्हि असांजी नोट करे छॾिजो त हिन वारे पाणी जी खोटी थींदी। ख़ुदा करे ईअं न हुजे असां ग़लति हुजूं, पर तव्हां आबादगार सीनियर आबादगार असांजा पेज ॾिसंदा आहिनि, उनखे ख़बर आहे त जॾहिं सीज़न में असांखे जंहिं शइ जी ज़रूरत हूंदी आहे उन शइ जी खोट थी वेंदी आहे। उन खां अलावा DAP यूरिया जी वॾी शार्टेज थींदी। इहा ॻाल्हि नोट करे छॾियो। महांगा बि मिलंदा, ब्लैक ते मिलंदा, पर थी सघे किन इलाइक़नि में DAP यूरिया मिलनि बि न। ठीकु आहे। मौसमियात जी तब्दीली वॾो मसइलो आहे। हींअर तव्हांखे ख़बर आहे त मिसाल गर्मी टेम्परेचर असांजो ईअं सम्झो नवंबर ताईं हलियो वियो आहे। इन जे करे पोखी जा पंहिंजा सिलसिला, जेकॾहिं तव्हां कणिक पोखियो था त शुरूआति में अक्टूबर जे 15 तारीख़ ताईं तव्हांजूं बनियूं रेडी हुजनि। पोइ मौसम जॾहिं क्लियर थींदो, मौसम सही थींदो त असां उन हिसाब सां कणिक पोखी कंदासीं। वाटर शार्टेज थी सघे थी, DAP यूरिया जी शार्टेज डेफिनेटली थींदी। इहा ॻाल्हि तव्हांखे लिखी था ॾियूं, कुझु एजेंसियुनि खां कुझु इंफॉर्मेशन असांखे मिले पई थी त माना जेको आहे तमामु घणी जेको आहे मसइलो आहे, ऐं थी सघे थो इहे इन्हनि शयुनि जूं शार्टेज थिए। तव्हां जेकॾहिं कणिक पंहिंजे खाइण जे लाइ बि विलिंग आहियो त इन्हनि शयुनि जे लाइ तव्हांखे गुज़ारिश कंदासीं, हिकिड़ो मशवरो ॾींदासीं। हींअर तव्हां जेको आहे कणिक जी पोखी जे लाइ वणनि जो फ़सुलु आहे, तव्हांजा ॿिया के फ़सुल आहिनि, सारियुनि जो फ़सुलु आहे, तव्हां ईअं कयो जो मिसाल जेकॾहिं तव्हांजा 30 एकड़ आहिनि त 50% पेमेंट पाण वटि रखो। माना 15 एकड़नि जी पूरी पेमेंट तव्हां वटि हुजे। ठीकु आहे। 15 एकड़नि जो जेकॾहिं मिसाल नथा कयो त तव्हां घणा परेशान थींदो। हुजे भले 30% माना 30 एकड़नि जी 100% पेमेंट हुजणु घुरिजे। हर शइ तव्हांजी टाइम ते तव्हांखे मिले। पर जेकॾहिं न त 50% मतिलबु 15 एकड़नि जी तव्हां पेमेंट पाण वटि गॾु करे रखंदो, तॾहिं तव्हां कणिक जो या ईंदड़ फ़सुलु तव्हां पोखे सघो था। ॿियो ख़दशो इहो आहे, जेकॾहिं आबादगार कणिक न पोखींदा त सारियुनि जे फ़सुल जे लाइ बि, छो जो हींअर सां असां आबादगार राब्ते में आहिनि न, सारियूं न बल्कि सरियं। हींअर सां रबी जे ॿिन्ही फ़सुलनि जे लाइ आबादगार घणा अलर्ट थी विया आहिनि। असां सां ॿिज जे हवाले सां जॾहिं राब्तो कनि था न, त हींअर सां बुकिंग्स शुरू थी वियूं आहिनि, डीलरनि जूं बि, आबादगारनि जूं, ऐं गिरोवर्स क्वालिटी सीड जे लाइ असां सां राब्ते में अची विया आहिनि। इहे कुझु ॻाल्हियूं आहिनि। सब्सिडी तव्हांखे मिलंदी, ऐं असां चऊं था त 55 अरब रुपया पहिरियां हुई, त इहा 165 अरब रुपया घटि में घटि टीण ते कई वञे। अदरवाइज़ वरी जेको आहे कणिक जा मसइला थींदा। आबादगारनि खे जेतिरो करणु गवर्नमेंट परेशान थींदी, गवर्नमेंट उन खां वधीक माना परेशान थींदी। ठीकु आहे न। सो इहे ॻाल्हियूं आहिनि। हाणे तव्हां सम्झो त असांखे ॿुधायो त तव्हां छा सम्झो आहे। सब्सिडी मिलण बि घुरिजे, ऐं उमेदु आहे त तव्हांखे सब्सिडी मिलंदी। फेक कूड़ियुनि ख़बरनि ते न ॾियो तवजो। असांजो इहो तजियो आहे। अलाह पाक सभिनी आबादगारनि जे लाइ, सिंध जे लाइ भलाई कंदो। तव्हां इन्हनि शयुनि मां छा था सम्झो? वाटर शार्टेज थींदी या न थींदी? मौसमियात जी तब्दीली इफेक्ट कंदी न कंदी? इहो असांखे ॿुधाइजो। मौसमियात जी तब्दीली माना नवंबर ताईं गर्मी आहे, डिसंबर जनवरी असांजी सर्दी आहे, वरी फरवरी में असांजी गर्मी अची थी वञे। इहे वॾा मसइला आहिनि, इहे वॾा चैलेंजिस आहिनि। तव्हां पंहिंजे तजिए जे बारे में असांखे ॿुधाइजो। असां इहे नंढिड़ो नाक़िस ज़हन आहे, ऐं तव्हां असांखे पंहिंजा राया ज़रूरु ॾिजो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।